अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिस्टोरिकल ट्रेजर में असां तव्हांखे खुश आमदीद करियूं था। इमरान खान पाकिस्तानी सियासतदान ऐं पाकिस्तानी क्रिकेट टीम जो कप्तान, शौकत खानम मेमोरियल इस्पताल जो बानी ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो सरबराह 25 नवंबर 1952 में इकरामुल्लाह जे घर में पैदा थियो। इमरान खान जी पैदाइश लाहौर पाकिस्तान में थी ऐं हू पश्तूननि जे मशहूर कबीले न्याज़ीअ सां ताल्लुक़ रखे थो। हिन जी वालदा शौकत खानम साहिबा ज़्यादातर मियाँ वाली में सुकून पज़ीर रही। हू इकरामुल्लाह खान न्याज़ी जो इकलौतो पुटु आहे। इमरान खान इब्तिदाई तालीम लाहौर जे ट्रेंचर्स स्कूल ऐं एचजन कॉलेज लाहौर में हासिल कई ऐं इन खां पोइ आला तालीम लाइ बर्तानिया हलियो वियो। उतां रॉयल ग्रामर स्कूल में तालीम हासिल कई ऐं ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में पॉलिटिकल साइंस में MA जी डिग्री हासिल कई ऐं हू 1974 में ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जी क्रिकेट टीम जो कप्तान रहियो। इमरान खान क्रिकेट की दुनिया में भी पंहिंजो आला मक़ाम बणायो आहे ऐं बैनुल अक़वामी सतह ते हिन वक़्तु सियासत खां अलावा क्रिकेट जे हवाले सां घणो मुतारिफ़ करायो वञे थो। क्रिकेट उन जी क़यादत में पाकिस्तान 1992 में आलमी कप पिणु खटियो हो। इमरान खान 1969 ऐं 1970 में फर्स्ट क्लास क्रिकेट जो आगाज़ कयो ऐं 1971 में इंग्लैंड जे ख़िलाफ़ पहिरीं टेस्ट मैच खेॾियो। आलमी क्रिकेट कप 1992 खां पोइ बैनुल अक़वामी क्रिकेट खां रिटायरी वरितई ऐं उन खां पोइ समाजी कमनि में हिसो वठणु शुरू कयईं ऐं हिन कैंसर जे मरीज़नि जे लाइ लाहौर में एशिया जो सभ खां वॾो हॉस्पिटल शौकत खानम मेमोरियल इस्पताल हिकु ट्रस्ट जे ज़रिए क़ाइमु कयो। हिन खे पाकिस्तान जी हुकूमत तरफ़ां सदारती अवार्ड ऐं हिलाली इम्तियाज़ अता कया विया आहिनि ऐं इन खां अलावा 1992 में इंसानी हुकूक जो एशिया अवार्ड बि इन वटि मौजूदु आहे। हू हाणे ब्रिटफोर्ड यूनिवर्सिटीअ में चांसलर जे तौर ते पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहियो आहे। 1995 में इमरान खान बरतानवी अरबपति ताजर सर जेम्स गोल्ड माइकल जी धीउ जमाइमा गोल्ड स्मिथ सां शादी कई। हिन शादीअ जो शोर सॼी दुनिया में मचियो ऐं आलमी मीडिया हिन खे ख़ुसूसी अहमियत ॾिनी। 22 जून 2004 में हिन तलाक जो ऐलान कयो, जंहिंजी वजह इमरान खान हीअ ॿुधाई त हू पंहिंजी मसरूफ़ ज़िंदगी जी वजह सां घणो वक़्तु न पियो ॾेई सघे। पोइ 8 जनवरी 2015 में इमरान खान हिकु बरतानवी ऐं पाकिस्तानी सहाफ़ी रियाम खान सां शादी कई, जेका 10 महीना हलण खां पोइ 3 अक्टूबर 2015 में नाकाम थी वई ऐं ॿिन्हिनि तलाक जी कार्रवाईअ जो फ़ैसिलो कयो। 7 जनवरी 2018 में PTI जे मरकज़ी सेक्रेटरीट हिकु बयानु जारी कयो त इमरान खान बुशरा बीबीअ सां शादी करे रहियो आहे। 18 फरवरी 2018 में PTI तस्दीक करे छॾी त इमरान खान बुशरा बीबीअ सां शादी करे छॾी। 25 अप्रैल 1996 में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ क़ाइमु करे सियासी मैदान में क़दम रखियो। इब्तिदाई तौर ते उनखे कामयाबी न मिली सघी, अञा उन पंहिंजी जिदोजहद जारी रखी ऐं उसूल परस्तीअ तौर ते पाकिस्तान जे अवाम ऐं ख़ुसूसन पाकिस्तान जे नौजवाननि जे मक़बूल तरीन लीडर जे तौर ते साम्हूं अची चुको आहे। इमरान खान पंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ ते 2 किताब लिखिया, वॉरियर रेस ऐं इमरान खान पर्सनल हिस्ट्री। दोस्तों, अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो।